हक़ सच लिखंदड़ सहाफ़ी ते कूड़ा केस दर्ज कराईंदड़ 72 ऐं मुलवस पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी संगत सिंध तलार ऐं अवामी प्रेस क्लब तलार जे सहाफ़ियुनि गॾिजी एहतिजाज रिकॉर्ड करायो। सिंध सहाफ़ी संगत तलार जे अॻवान आजिद अनवर लशारी एहतिजाज दौरान ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट जे नाले खे इस्तेमालु करे वकील अशरफ समूह सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे, जंहिंजी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं कार्रवाई जी अपील पिणु कयूं था। सुप्रीम कोर्ट जो वकील अशरफ समूह इंतकामी कार्रवायूं करे रहियो आहे। DSP बदीन मुश्ताक अमन चन्ना पिणु मुलवस आहे, जॾहिं त तलार शहर में मुख़्तलिफ़ मिसकिन ग़रीब माण्हुनि ते केतिरा ई केस दर्ज कया विया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी बेकसूर ऐं बेगुनाह हो, जंहिं ते कूड़ा बहितान इल्ज़ाम हणी कूड़ो केस दर्ज कयो वियो आहे, जंहिंजी सहाफ़ियुनि पारां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं सहाफ़ियुनि एहतिजाज जो दाइरो वधाइण जो ऐलान पिणु कंदे चयो आहे त अगरि इंसाफ़ न मिलियो त असां अवामी प्रेस क्लब तलार जे आॾो अलामती बुख हड़ताल जी कैंप पिणु लॻाईंदासीं।